नाज़िर सुल्तानकोट में सख्त थधि खां पोइ हिंदाणे ऐं गिदरे जी फसल के कापारी नुक़सान पहुतो आहे, जे सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था एहसान अली कीहर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त असीं नवां सुल्तानकोट नज़द ॻोठ नवाब खान कोरजे में मौजूदु आहियूं। हिते गिदरो, भिंडी ऐं तूरी जो जेको फसल आहे उनखे सख़्त सर्दीअ सबब जेका बीमारी लगी आहे ऐं जेका पन आहिनि उहे सड़ी विया आहिनि ऐं हितां जो जेको आबादगार आहिनि ऐं ज़मींदार आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि। जेकॾहिं ज़िले शिकारपुर इंतिज़ामिया वक़्त सिर हिननि जी मदद न कई त ही तमामु घणे खसारे में हलिया वेंदा। उन बाबति असां जेके हितां जा जेके ज़मींदार आहिनि ऐं जेके हारी आहिनि उन्हनि खां पुछा कंदासीं त तव्हांजो केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं तव्हांजो गवर्नमेंट खां छा छा मुतालबो आहे। जी, हिते तक़रीबन 50 खां 60 जिरेब जेको आहे त पंहिंजो फसल हुयो गिदरो हिंदाणो। कुझु ॾींहं सर्दी सख़्तु सर्दी पवण जे सबब जे करे जेको आहे त तमामु कापारी धकु लॻो आहे। गिदरे ऐं हिंदाणे ऐं भिंडी जेको ॿियो फसल आहे उनखे असां शिकारपुर इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त पंहिंजूं टीमां मोकिले करे हिननि बाग़नि जी सर्वे करे जेको बकायो थोरो घणो जेको बचियल आहे फसल त उनजी जेको आहे त कुझु उहे उनजी मदद कनि असांजी, त जीअं असांजो फसल जेको आहे त उहो बची सघे। असां फसल ॾिसो था तव्हां पाण, हिते फसल सड़ी हुई, असांजो हिंदाणो हुयो, गिदरो हुयो, ऐं सब्जी बि हुई, ॿी बि हुई, सभु सीउ जे लाइ सीउ आयो अहिड़ो बर्फ़, बसि सॼो सड़ी वियो असांजो। तव्हां साम्हूं थी पाण ॾिसी सघो था तव्हां, बसि असांजी मदद थोरी घणी करे सघो त। असां बाग ॿियो कयो त गिदरो हिंदाणो बाबा इहो सीउ पियो असांजो सड़ी पियो थी। कुझु हुजे गवर्नमेंट का चओ असांजी कुझु मदद कयो, जे बिज जी जे भाण जी जे कुझु पैसा रुपयो जी असांजी कुझु मदद कई वेंदासीं। असांजो 12 बच्चो जो 6 महीने जो गुज़ारो हुयो इहो त असांजो सीउ में सड़ी पियो। 3 ॾींहं अहिड़ी सीउ पई आहे बर्फ़बारी, हीअं सड़ी वथ जा वलाई वई असांजी आहे। कुझु थी सघे गवर्नमेंट खे चयो असांजी मदद कयो बा। कैमरामैन एडीजे अबड़ो सां गॾु एहसान अली कहर, मेहरान टीवी न्यूज़, सुल्तानकोट।